नाज़रीन, वज़ीर आज़म की सदारत क़ौमी राब्ता कमेटी जो इजलास अॼु थींदो। कोरोना वबा, स्मार्ट लॉकडाउन समेत अहम फ़ैसिलनि जो इम्कान आहे। उन हवाले सां अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर मुदस्सर राजपूत। जी मुदस्सर, छा अपडेट साईं? जी, जीअं त वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि क़ौमी राब्ता कमेटी जो अॼु हिकु अहम इजलास थी रहियो आहे। इन इजलास में कोरोना वायरस जी जेकी सूरत हाल आहे उन ते मामले ख़ुसूसी डॉक्टर फैसल आहे जेको उहो ब्रीफिंग बि ॾींदो। इन सां गॾोगॾु जेकी तालीमी अदारा बंदि करण जे हवाले सां जेको फ़ैसिलो थियो आहे उन जी मंज़ूरी बि अॼु जे इन क़ौमी राब्ता कमेटी जे इजलास में थींदी। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि अॼु ॿ अहम इजलास थी रहिया आहिनि। हिकु त वफ़ाक़ी काबीना जो इजलास आहे जंहिंमें 14 नुकाती एजेंडे ते गौर वीचार कयो वेंदो ऐं उन में कोरोना वायरस जी जेकी सूरत हाल आहे उहो एजेंडो सभ खां पहिरीं आहे। इन सां गॾोगॾु ॿिए जेको आहे वफ़ाक़ी काबीना जे इजलास में 14 नुकाती एजेंडे में जेके सरबराहन अदारनि जा उनजी तैनाती जो एजेंडो बि आहे। ब्रॉडकास्ट जेके एनओसी आहे भारतीय ब्रॉडकास्टर जी एनओसी उहो बि एजेंडे में अॼु शामिल आहे। जॾहिं क़ौमी राब्ता कमेटी जे इजलास में कोरोना वायरस जी सूरत हाल ते बि जाइज़ो वरितो वेंदो। इन सां गॾोगॾु कुझु सज़ाउनि जे ताइन जे हवाले सां ऐं कुझु इंफ्रास्ट्रक्चर जे हवाले सां एनओसी एनसीएससी जी में जेके एसओपी जे हवाले सां अमल दरामद कराइण खे यकीनी बणाइण जे हवाले सां बि अॼु क़ौमी राब्ता कमेटी जे इजलास में फ़ैसिला कया वेंदा। ज़रीन जो चवणु आहे त जेके अपोज़िशन जा जेके जलसा वग़ैरह थी रहिया आहिनि उन में एनओसी जी ख़िलाफ़वर्ज़ी ते क़ौमी राब्ता कमेटी में जे इजलास में गौर वीचार कयो वेंदो। इन हवाले सां हिकमत अमली बि तइ कई वेंदी त अपोज़िशन जा जेके जलसा वग़ैरह थी रहिया आहिनि उन ते कोरोना वायरस जे एहतियाती तदाबीर जे तौर ते कंहिं तरह ते अमल दरामद करायो वञे। इन जलसनि खे रोकण जे लाइ या इहे जलसा थियनि था त उन में कोरोना वायरस जी एसओपी ते कीअं अमल दरामद थिए इन हवाले सां बि अॼु जे इजलास में गौर वीचार कयो वेंदो। जी मुदस्सर, जी मेहरबानी।